औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु आऊं तव्हांखे शाबानुल मुबारक जी फ़ज़ीलत ॿुधायां थो, छो त शाबान शरीफ़ अॼु शुरू थी चुको आहे। उम्मीद त भाग वारा हिन खां भरपूर फ़ाइदो हासिलु कंदा। शाबान शोब लफ़्ज़ मां वरितलु आहे। शोब जी माना आहे जबल जी घट या लक। हिन महीने ते शाबान नालो उन करे पियो जो उन में तमामु घणियूं बरकतूं नाज़िल थियनि थियूं। जीअं घट याने जबल में रस्तो हूंदो आहे, ही महीनो वॾी फ़ज़ीलत वारो महीनो आहे। संदसि फ़ज़ीलत में बेशुमार हदीसूं बयानु थियल आहिनि, जन मां कुझु हेठि पेश करियां थो। मुंहिंजा साईं हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे सभिनी महीननि खां वधीक महबूब शाबान जो महीनो हो। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हो खां रिवायत आहे त ताजदार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, रजब जो शर्फ़ ऐं फ़ज़ीलत ॿियनि महीननि ते ईअं आहे जीअं ॿियनि कलामनि ते क़ुरान मजीद जी फ़ज़ीलत ऐं रमज़ान जी फ़ज़ीलत ॿियनि महीननि ते ईअं आहे जीअं सॼी काइनात ते अल्लाह तबारक व ताला जी फ़ज़ीलत। बिल्कुलु ईअं ई सभिनी महीननि ते शाबान जी फ़ज़ीलत ईअं आहे जीअं सभिनी नबियनि ते मूंखे फ़ज़ीलत आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हो खां रिवायत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, शाबान मुंहिंजो महीनो आहे, रजब अल्लाह ताला जो ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो। हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन रमज़ान खां अलावा कंहिं बि महीने में एतिरा रोज़ा न रखंदा हुआ जेतिरा शाबान महीने जा रोज़ा रखंदा हुआ। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए, पाण सगोरनि खे शाबान जा रोज़ा तमामु घणा महबूब हुआ। मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, छा सबबु आहे जो तव्हां शाबान महीने में रोज़ा रखो था? इरशाद फरमायाऊं त ए आयशा, ही अहिड़ो महीनो आहे जो साल में मरण वारनि जा नाला मलकल मौत खे लिखी करे उन महीने में ॾिना वेंदा आहिनि। जो मां चाहियां त पोइ मां चाहियां थो त मुंहिंजो नालो अहिड़ी हालत में ॾिनो वञे जो मां रोज़े सां हुजां। हज़रत उसामा बिन ज़ैद फरमाए थो त मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयो त ए अल्लाह जा प्यारा नबी, तव्हां शाबान महीने में कसरत सां रोज़ा छो रखंदा आहियो? पाण फरमायूं त उन महीने खां माण्हू गाफ़िल आहिनि। उहो रजब ऐं रमज़ान शरीफ़ जे दरमियान आहे ऐं ही उहो महीनो आहे जंहिं में माण्हुनि जा आमाल नामा रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कया वेंदा आहिनि। मां चाहियां थो त मुंहिंजा आमाल नामा पेश थियनि त मां रोज़े सां हुजां। सुनन नसाई। सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद पाक आहे त जॾहिं शाबान अचे त तव्हां पाण खे रमज़ान महीने वांगुरु पाक करियो ऐं उन महीने में हिक ॿिए ते एहसान कंदा करियो, छाकाणि त शाबान बादल याने ककरनि जी मिसल आहे ऐं रमज़ान बारिश वांगुरु आहे। जहिड़ी तरह ककरनि खां सवाइ मींहुं न वसंदो आहे, अहिड़ी तरह जेको शाबान में गुनाहनि खां पाक न थियो उहो रमज़ान में पाक न थींदो। छोटकारे वारी राति। हिन महीने में साईं, हिन अज़ीम ऐं भलारे महीने में हिकु अहिड़ी बाबरकत राति अचे थी जंहिंखे शब बरात चइजे थो। बरात लफ़्ज़ जी माना आहे छोटकारो या आज़ादी। जीअं त हिन राति में बाननि खे अज़ाब खां छोटकारो मिले थो ऐं दोज़ख खां आज़ादी जी सनद इनायत थिए थी, तंहिं करे हिन राति खे बरात जी राति सॾिजे थो। रब अल्लाह ताला शाबान जी 15वीं राति जो दुनियावी आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे ऐं बनी कलब कबीले जे ॿकरियुनि जे वारनि जे तादाद खां ज़्यादा गुनाहगारनि जी बख़्शिश फरमाईंदो आहे। जॾहिं शाबान जी 15वीं राति ईंदी आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हिकु मलाइक ऐलान कंदो आहे त आहे को बख़्शिश घुरण वारो जंहिंखे बख़्शे छॾियां, आहे को साइल जो सवाल करे त मां उनजो सवाल पूरो करियां।
बैहक़ी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मोमिननि जी माउ हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे मुख़ातिब थींदे फ़रमायो त तोखे ख़बर आहे त उन 15 राति में छा थींदो आहे? पाण साण दरियाफ़्त कयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन राति में छा थींदो आहे? पाण फ़रमायाऊं, उन साल जेतिरा माण्हू पैदा थियण वारा हूंदा आहिनि उन्हनि सभिनी जा नाला बि उन राति में लिखिया वेंदा आहिनि। उन राति में बाननि जा आमालनामा अल्लाह ताला जे हुज़ूर में पेश कया वेंदा आहिनि ऐं उन राति में माण्हुनि जी रोज़ी लहंदी आहे। बैहक़ी। हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह करमल्लाह वजहू खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो त जॾहिं शाबान जी 15 राति अचे त उन राति जो जागी सारी राति ज़िक्र करियो, नमाज़ पढ़ो ऐं ॾींहं जो रोज़ो रखो, छो त अल्लाह ताला सिज लहण खां फ़ौरन बाद दुनियावी आसमान ते तजली फ़रमाईंदो आहे ऐं ऐलान थींदो आहे त आहे को इस्तग़फ़ार घुरण वारो त असां उन जी तौबह क़बूल करियूं, आहे को रिज़्क़ जो तालिब त असां उनखे रिज़्क़ अता करियूं ऐं आहे को मुसीबत में गिरफ़्तार त असां उनखे मुसीबत खां नजात ॾियूं। इहो ऐलान फुटी ताईं जारी रहंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, उमेदु आहे त तव्हां हिन शाबान मुबारक सॼे मां ऐं ख़ुसूसन 15 राति मञा भरपूर फ़ाइदो वठंदा ऐं हिन मिसकीन खे पंहिंजे दुआउनि सां यादि रखंदा ऐं महबूब जी समूरी उम्मत खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आख़िर में अर्ज़ु आहे त मुंहिंजो ई चैनल सब्सक्राइब कंदा ऐं मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलाग।